बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंधी छहीं किताब जो सबक 20 सखर जो शेर। इन जा सवाल जवाब पढ़ंदासीं। सवाल: सिंध में कहिड़ा कहिड़ा वॾा शहर आहिनि? जवाब: कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणो, शिकारपुर ऐं ॿिया वॾा शहर आहिनि। सिंध में कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणो, शिकारपुर ऐं ॿिया वॾा शहर आहिनि। सवाल: सखर शहर में कहिड़ियूं कहिड़ियूं जॻहियूं ॾिसण वटां आहिनि? इन जो जवाब आहे: सखर शहर में मासूम शाह जो मुनारो, घंटा घर ऐं ॿियूं जॻहियूं ॾिसण वटां आहिनि। खोड़ सारियूं जॻहियूं आहिनि, तव्हां उन्हनि जा बि नाला लिखी सघो था। सवाल: सिंध में सखर शहर जो नंबर या शुमार कहिड़ो आहे? त काएं नंबर ते आहे हीउ शहर जेको सखर आहे, उहो काएं नंबर ते आहे? त हिन में जवाब आहे, इन जो जवाब आहे सिंध में सखर शहर जो 3 नंबर आहे। सभ खां पहिरियों जेको वॾो शहर आहे सिंध जो, उहो कराची आहे। ॿियो नंबर हैदराबाद शहर आहे। टियों नंबर सखर आहे। उन खां पोइ लाड़काणो आहे ऐं ॿिया बि शहर, खोड़ सारा शहर आहिनि। बहरहाल हिन सवाल जो जेको जवाबु आहे, उहो सिंध में सखर जो सिंध में सखर शहर जो 3 नंबर आहे। हीअ असांजे सबक 20 सखर जो शेर, उन जा सवाल ऐं जवाब।